बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि सां गॾु आउं आहियां कासिम राजभर। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे या जेका मौज़ू जी असां चूंड कई आहे उहो आहे IBA हेड मास्टरनि जी मुस्तक़िली या हुननि जो मुस्तक़बिल। दोस्तो, घणे अरसे खां ही सिंध हुकूमत ऐं हाणे त सिंध हाई कोर्ट जे विच में हिननि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो ॼण के फुटबॉल बणियल आहे। हाणे उन जो बुनियादी जेको कारण आहे उहो इहो आहे त जॾहिं सिंध हुकूमत हिननि खे सिलेक्ट कयो हुयो त उहा टेस्ट IBA सखर पारां वरिती वई हुई। जीअं त 17 ग्रेड जी जेका जॉब हूंदी आहे हूअ आम तौर ते उन जो जेको कानून आहे त 16 ऐं उन खां मथे जंहिंमें 17 ग्रेड बि अचे थो, 18, 19 ऐं 20 ग्रेड, त उहे उन जी सिलेक्शन जेका आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे दायरे अख़्तियार में अचे थी। ऐं उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो अख़्तियार जेको हुकूमत सिंध वटि आहे उहे त अॻु में एडाक जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा, पर जीअं त हाई कोर्ट जस्टिस चौधरीअ वारे फ़ैसिले खां पोइ एडाक वारो मामिलो तक़रीबन ख़तमु करे चुकी आहे। हाणे उनखे उन्हनि कन्वर्ट कयो आहे या तब्दील कयो आहे कॉन्ट्रैक्ट में। त हीअ जेके लॻभॻि 1958 जेके हेडमास्टर सिलेक्ट थिया हुआ उन्हनि जी कारकर्दगी त सॼी सिंध जे आॾो आहे त हुननि जी जेके जिते जिते बि पोस्टिंग आहे उन्हनि जी न सिर्फ़ु सिंध हुकूमत सिंध काबीना जे इजलास में तारीफ़ कई आहे, पर गॾोगॾु सिंध हाई कोर्ट में जेको केस लॻल आहे, 2-3 केसिस जेके हिननि जे मुस्तक़िली या हिननि खे चैलेंज करण जे हवाले सां लॻल आहिनि, त सिंध हाई कोर्ट पिणु मुख़्तलिफ़ जेके जजिस आहिनि उन्हनि जेके रिमार्क्स ॾिना आहिनि उहे हिननि जी हिमायत में ॾिना आहिनि त हिननि जी कारकर्दगी ॿियनि जी भेट में बहितर आहे। हिकिड़ी ॻाल्हि त IBA जो जेको सिलेक्शन जो तरीक़ेकार आहे ऐं जेको हुते कॉम्पिटिशन आहे उहो एॾो त सख़्तु हूंदो आहे, जंहिंमें तव्हां पाण ॾिठो हूंदो त जज जेके एडिशनल सेशन जजिस ऐं जॾहिं सिविल जजनि जी टेस्ट बि IBA सखर वरिती त 3 भेरा वकील जेके आहिनि या जेके नंढा जज हुया उहे पिणु इन में मुक़ाबले वारे इम्तिहाननि में जेको रिज़ल्ट आयो उहो ॿुड़ी आयो। इन जो मतिलबु आहे त IBA सखर जे जेको टेस्टिंग इदारो आहे उन जी जेका कारकर्दगी क़ाबिलियत या पाण चई सघो था साख उहा कंहिं बि जेके मुल्की या आलमी इदारा आहिनि उन्हनि खां घटि न आहे। हाणे ज़ाती तौर ते मां इन राय जो बिल्कुलु रहियो आहियां त हिकु त कॉन्ट्रैक्ट जॉब हुअणी न खपे। जेकॾहिं सिंध हुकूमत या जेकॾहिं हुननि जो को बि लाॻापियल इदारो आहे या डिपार्टमेंट आहे उन्हनि वटि जेके बि ख़ाली 16 ऐं उन खां मथे जी जॉब्स आहिनि या हेठि जेके जॉब्स आहिनि उहे हिकु त मुस्तक़िल बुनियादनि ते मिलणु खपनि। ॿी ॻाल्हि त उन जो तरीक़ेकार बिल्कुलु सवलो ऐं सादो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे इहे मुस्तक़िल बुनियादनि ते जेके रिक्विज़ेशन उहे वेंदियूं रहनि त जीअं कमीशन ते बि बार न पवे ऐं सिंध हुकूमत जे जेको माली बोझ आहे उन में बि को प्रॉब्लम न अचे, जीअं मुस्तक़िल बुनियादनि ते थींदो। असां ॾिठो हूंदो त जॾहिं बि लेक्चररनि जी पोस्ट या डॉक्टरनि जूं पोस्टूं ईंदियूं आहिनि त उन्हनि जो तइदादु कॾहिं बि 1000 खां घटि वधि हूंदो आहे, घटि न हूंदो आहे। बाक़ी जेकर तव्हां ॾिसंदो फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में या पंजाब पब्लिक सर्विस कमीशन में KP में मां ॾिसंदो आहियां त हुन वटि 5 या 10-15 पोस्टूं बचनि थियूं त हू रिक्विज़ेशन मोकिले सघनि था। इहा हिकिड़ी जेके असांजा हुकूमती इदारा आहिनि या खाता आहिनि उन जी लापरवाही आहे या पाण नाली बि चई सघूं था त उन्हनि खे एॾो वॾो तइदादु करण सां हिकिड़ो प्रॉब्लम थिए थो। पोइ इहो छा थो थिए 5-5, 4-4 साल हिकिड़ी कमीशन हले थी ऐं उहा नतीजा नथी ॾेई सघे, हुन ते तनक़ीद बि थिए थी त भई हुनजी कैपेसिटी जेका आहे एतिरी राय जो ॾेई सघे। पर जीअं त हीउ मौज़ू आहे जो IBA जेके टेस्ट पास हेडमास्टर आहिनि, हाणे जेको गुज़िरियल काबीना जो इजलास थियो हो उन काबीना जे इजलास में सिंध हुकूमत जेको फ़ैसिलो कयो आहे उहो हाई कोर्ट जे फ़ैसिले ऐं अॻु में जेको सिंध हुकूमत रिक्विज़ेशन मोकिली हुई अप्रैल 2020 में उन जे बिल्कुलु उबतड़ आहे। अप्रैल 2020 में हीअ मुंहिंजे आॾो आहे, तव्हांजे स्क्रीन ते बि ज़रूरु नज़र अची वेंदी। जेका रिक्विज़ेशन मोकिली हुई उन्हनि में हुननि खे लिखियो आहिनि त तव्हां हीअ लिस्ट आहे ऐं उन लिस्ट मुताबिक़ हुननि खे रेगुलर करण जे लाइ हुन खां टेस्ट वठो। हाणे जेको माज़ीअ में तरीक़ेकार रहियो आहे उहे 2 क़िस्मनि जो रहियो आहे। हिकिड़ो रहियो आहे त तव्हां या त मुस्तक़िल कयो सिंध असेंबली जी एक्ट वसीले या सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे इहो अख़्तियार हासिलु आहे त हू हुननि खां टेस्ट वठे, सिर्फ़ु वाइवा उनखे चवंदा आहिनि मौज़ूनियत या क़ाबिलियत जी टेस्ट।
हाणे मौज़ूनियत या जेका क़ाबिलियत जी टेस्ट आहे उहा सिंध पब्लिक सर्विस कमीशन वठी सघे थी। हीअ जेका रिक्विज़ेशन वियल आहे सिंध हुकूमत जे स्कूल एजुकेशन खाते पारां, उन जो जेको शेप आहे या जेका ॿोली अख़्तियार कयल आहे उहा लॻभॻि इहा ई आहे जंहिंमां तासिर इहो थो मिले त हीअ सिर्फ़ु उहे आहिनि उन में लिखियलु आहे त हीअ उम्मीदवार आहिनि, उन्हनि जा वालदेन जा नाला, शनाख़्ती कार्ड, हुननि जूं एड्रेसिस हीअ आहिनि। मतिलबु आहे त तव्हां हुननि खे कॉल करे हुननि खां जेको बि तव्हांजो तरीक़ेकार आहे उन मुताबिक़ तव्हां हुननि खां टेस्ट वठो। पर हाणे जेको काबीना फ़ैसिलो कयो आहे उन में काबीना फ़ैसिलो कयो आहे त इहो पोस्टूं जनरल हूंदियूं ऐं हीअ बि जेके 958 उम्मीदवार आहिनि इहे बि करे सघनि था। हाणे जेकॾहिं 1000 जे लॻभॻि जेके सीटूं हुजनि ऐं 958 जा इहे साॻियूं सीटूं 958 हुजनि ऐं ओपन कॉम्पिटिशन में इहे बि वेहनि, ॿिया बि वेहनि, त इन मतिलबु आहे त हीअ सूरत हाल उहा नाहे जेका हाई कोर्ट जो डिसीशन हिन महिल ताईं आयल आहे। हाई कोर्ट जो डिसीशन आहे त हिननि खे फ़िल वक़्तु तव्हां नौकरियुनि मां न कढो। ॿी ॻाल्हि त जेको हिननि जो मेन केस लॻल आहे उहो आहे शायदि हैदराबाद में लॻल, जंहिंमें इहो चयल आहे त भई असांखे हीअ जेको इम्तिहान आहे कमीशन वारो उहो जेकॾहिं वरितो वञे थो त जेका ॿिया खाता आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते डॉक्टर्स जेके हेल्थ डिपार्टमेंट में या डॉक्टर्स जेके DVM डॉक्टर्स आहिनि, हिन में वेटनरी डॉक्टर्स आहिनि, उहे आहिनि। उन खां सवाइ कॉलेज एजुकेशन में कुझु लेक्चरर्स आहिनि ऐं 42 या 40 जेके इंफॉर्मेशन ऑफिसर इतलात खाते में आहिनि। उन्हनि जो मुक़ररियूं या जेका अपॉइंटमेंट्स थी आहे उहा डायरेक्ट 17 ग्रेड में सिंध हुकूमत कई आहे। वरी 2013 वारो जेको एक्ट आहे मुस्तक़िल करण वारो रेगुलराइज़ेशन एक्ट 2013 उन तहत सिंध हुकूमत कई आहे। हाणे हिननि नौजवाननि जो मौक़िफ़ आहे त जॾहिं असांजी कारकर्दगी बि बहितर आहे, जॾहिं असांखे सिंध हुकूमत ऐं सिंध हाई कोर्ट हिकिड़ो ठपो माने थी त हिननि जी कारकर्दगीअ ते कंहिं बि क़िस्म जो सवालिया निशान न आहे, त पोइ असां सां माइटरली मां वारो सलूक छो थो कयो वञे। जेकॾहिं 17 ग्रेड जी नौकिरीअ लाइ समूरनि माण्हुनि लाइ कमीशन आहे त असां बि कमीशन ॾियण लाइ तयारु आहियूं, पर जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे बाईपास करे तव्हां सिंध असेंबलीअ जे एक्ट वसीले तव्हां मूं जेके ॼाणाया आहिनि त डॉक्टर्स खे या लेक्चरर्स खे या इंफॉर्मेशन ऑफिसरनि खे तव्हां मुस्तक़िल कयो था, त पोइ इहा मुस्तक़िली असांजे लाइ छो न आहे, इहो बुनियादी हिकिड़ो सुवालु आहे। ऐं उन सुवाल खे शायदि जेको मूंखे हाणे इतलाउ आहे त हाई कोर्ट में त केस वियल आहे, पर हाई कोर्ट जो जेको सिंध हाई कोर्ट जो ताज़ो फ़ैसिलो आयो आहे वेझर में, जंहिंजे बुनियाद ते सिंध काबीना पिणु फ़ैसिलो कयो त हिन खां वरितो वञे इम्तिहान, जनरल इम्तिहान वरितो वञे ऐं आम तौर ते हीअ जेकॾहिं कैंडिडेट्स तौरु अचणु चाहिनि त हिननि खे वेलकम कजे थो। पर उन सां शायदि मूंखे जेके इतलाउ आहिनि त हाणे हू इन फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करणु वञी रहिया आहिनि, हालांकि हुननि जो हिकिड़ो केस ऑलरेडी हलंदड़ आहे। पर बुनियादी सुवालु इहो आहे त जेकॾहिं सिंध हुकूमत खे बिल्कुलु इहो अख़्तियार आहे त हूअ हर जेका टेस्ट आहे उन जे हवाले सां पंहिंजो को बि मयार मुक़ररु करे सघे थी। पर बुनियादी सुवालु वरी बि इहो ईंदो त हीअ जेको चूंड आहे पसंदि नापसंदि वारी, इहा बुनियादी ख़राबी पैदा करे थी सिंध हुकूमत लाइ। ऐं पोइ सिंध हुकूमत जॾहिं अहिड़े क़िस्म जा मामला उथारे थी त पोइ उन्हनि खे मुख़्तलिफ़ कोर्टनि में हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट में जवाब बि ॾियणा था पवनि जेके वकीलनि जा, ऐं जॾहिं जज पंहिंजा रिमार्क्स सख़्तु क़िस्म जा ॾियनि था। तंहिंजे करे सिंध हुकूमत खे हिकु त अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला करण खां अॻु में पासो करणु खपे त पसंदि ऐं नापसंदि जे बुनियाद ते तव्हां जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहिनि ऐं वणनि था त भई या सियासी उन्हनि जी का वाबस्तगी आहे त बहितर आहे त उन्हनि खे बिना कंहिं टेस्ट जे तव्हां 17 ग्रेड जी कुर्सीअ ते विहारे छॾियो। पर हिकिड़ा उहे उस्ताद जेके डिघे अरसे खां वठी पढ़ाइनि पिया था ऐं उन सां गॾो गॾु हू बहितरीनु मुंतज़िम साबित थी चुका आहिनि पंहिंजे कारकर्दगी जे हवाले सां, पंहिंजे स्कूली रिज़ल्ट्स जे हवाले सां, त पोइ हुननि खे उन बुनियाद ते मुस्तक़िल छो नथो कयो वञे थ्रू सिंध असेंबली जे एक्ट असले। ज़ाती तौरु मूं अॻु में बि हिकु ॿिनि प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि रखी आहे त मां ज़ाती तौरु 16 ग्रेड जे समूरनि आसामियुनि लाइ पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान जी खे तरजीह ॾियण जी गुज़ारिश कंदो रहियो आहियां हुकूमत खे ऐं उन्हनि नौजवाननि खे जेके हिननि में आहिनि। पर जीअं त हिते जस्टिस सिलेक्टिव आहे, यानी इंसाफ़ बि चूंड आहे, को तव्हांखे बहितर लॻे थो उन लाइ हिकिड़ो फ़ैसिलो आहे, जेकॾहिं ख़राबु लॻे थो उन लाइ ॿियो फ़ैसिलो आहे। त
इहा जेका ख़राबी आहे तंहिंजे करे पोइ मजबूरन असांखे उन्हनि नौजवाननि जी जेके मेरिटोरियस बि आहिनि, जेके क़ाबिल बि आहिनि, जेके लाइक़ बि आहिनि, जेके पंहिंजे इदारनि लाइ बहितरीनु कमु बि करे रहिया आहिनि ऐं जेके IBA सखर मां हिकु बहितरीनु प्रोसेस मां गुज़री हिते पहुता आहिनि, त पोइ जेको कानून इंफॉर्मेशन ऑफिसरनि लाइ, जेको कानून लेक्चररनि लाइ, जेको कानून डॉक्टर लाइ, जेको कानून DVM डॉक्टर जेके आहिनि वेटनरी मेडिसन वारा उन्हनि लाइ लागू थिए थो, त पोइ उहो कानून साॻियो ई ही जेके मुस्तक़बिल जा महिमार आहिनि उन्हनि लाइ छो नथो लागू कयो वञे। तंहिंजे करे मां हिन फोरम वसीले, असांजे लीडर TV वसीले सिंध जे वॾे वज़ीर, सिंध जे वज़ीर तइलीम ऐं जेके लाॻापियल अमलदार आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त फ़ैसिलो पसंदि जे बुनियाद ते न कयो वञे। जेकॾहिं इंसाफ़ आहे त उहो सभिनी लाइ हिकु करो हिकु जहिड़ो हुअणु खपे। पोइ पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान आहे त उहो सभिनी लाइ हुअणु खपे। जेकॾहिं एक्ट वसीले मुस्तक़िल करिणो आहे त पोइ इहो फ़ैसिलो बि सिंध हुकूमत खे करणु खपे त सिंध हुकूमत जंहिं प्रोसेस मां हाणे हिननि खे फिल्टर करे IBA सखर मां टेस्ट वठी स्कूल हिननि हवाले कया आहिनि, त पोइ अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो मुस्तक़िल करण वारो सिंध असेंबली जे एक्ट वसीले उहो फ़ैसिलो हिननि लाइ थियणु खपे। जेकॾहिं इहो फ़ैसिलो न थींदो त पोइ मुमकिन आहे त सिंध हुकूमत कोर्ट में अहिड़े क़िस्म जे सवालनि खे मुंहुं जे जेके गुज़िरियल डिगेर्स खां वठी सवाल मुख़्तलिफ़ कोर्टनि में वकील ऐं जज रिमार्क्स में करे रहिया आहिनि ऐं उमेद था कयूं त न सिर्फ़ु सिंध हुकूमत पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कंदी पर इंसाफ़ भरियो फ़ैसिलो करे ऐं हीउ जेको मुस्तक़बिल जेको दाव ते लॻल आहे ऐं सवालिया निशान बणियल आहे 958 हेडमास्टरनि जो, उन्हनि लाइ को कारगर ऐं बहितर फ़ैसिलो कंदी। इन सां गॾु क़ासिम राजपर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।